अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन कुन्तुम फ़ी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिहि वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुन्तुम सादिक़ीन फ़इन लम तफ़अलू व लन तफ़अलू फ़त्तक़ुन्नार अल्लती वक़ूदुहा अन्नासु वल हिजारा उइद्दत लिलकाफ़िरीन क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न अफ़ज़ल इबादति उम्मती क़िराअतुल क़ुरआन व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह औहा इलय्य वहयन व इन्नी अर्जू अन यकून अक्सरुहुम तबअन यौमल क़ियामह। सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, अॼु तव्हां सां इन इलाक़े जे उन क़दीमी दीनी दरसगाह जे सालाने जलसे में हाज़िर थिया आहियूं, जंहिं दीनी इदारे मां उम्मत जे मासूम नौनिहाल बचड़नि खे क़ुरान पाक ऐं हदीस जी तालीम मिलंदी आहे। उहा क़ुरान शरीफ़ जी तालीम जंहिंजो बुनियाद हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रखियो, जंहिं क़ुरान शरीफ़ जी तालीम खे सहाबाए किराम, बुज़ुर्गान दीन, उम्मत मुस्लिमा जी ज़रूरत सम्झो, जंहिं क़ुरान शरीफ़ जे तालीम ऐं निस्बत जे करे तव्हां असां में अल्लाह सां ईमान जो ताल्लुक़, अदल ऐं इंसाफ़, तवाज़ु ऐं निवड़त, अख़लाक़ हसन जी ज़िंदगी अची नसीब थी। मुसलमानों, जेको दुनिया जो हलंदड़ मुआशिरो आहे, इन बेदीनी ऐं दजाली फितननि खां बचाव जो रस्तो उम्मत मुस्लिम नए नस्ल जे लाइ अल्लाह जो किताब क़ुरान शरीफ़ ऐं उलमाए हक़, उलमाए दीन सां निस्बत आहे। ही बरे सग़ीर जो उहो ख़ितो हो जंहिं ख़िते ते दीन इस्लाम जूं अहिड़ियूं त रौनकूं हूं जो बरतानिया जे अचण खां पहिरियां, उन अंग्रेज़ मनहूस जे अचण खां पहिरियां हिन ख़िते जे अंदरि उम्मत मुस्लिमा में उन्हनि आम मुसलमाननि जूं अमानतूं, सोन ऐं चांदी, ज़ेवरात ऐं रुपया बैंकनि में महफ़ूज़ न हूंदा हुआ। बैंक जो निज़ाम न हो, बल्कि मुसलमाननि जूं अमानतूं, ज़ेवरात, रुपया ऐं पैसा उलमाए दीन वटि महफ़ूज़ हूंदा हुआ।
जॾहिं अंग्रेज़ बरतानिया खां हिन ख़िते ते पहुतो दीन इस्लाम खे मुनहदिम करण जे लाइ, क़ुरान पाक जे बुनियाद खे ख़तमु करण जे लाइ, पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यब ऐं दीन इस्लाम खे मिटाइण जे लाइ अंग्रेज़ इन शइ जो एतिराफ़ इक़रार कयो त असांजे बरतानिया में अहिड़ा इंसान न आहिनि। चाहे असांखे दुनिया जूं आसाइशूं सहूलतूं आहिनि, लेकिन बरतानिया जे मुआशिरे जे अंदरि अहिड़ा पाक दामन ईमानदार इंसान न आहिनि जंहिं वटि सवाइ बैंक जे पैसो रखिजे त महफ़ूज़ हुजे, अमानतूं रखजनि त महफ़ूज़ हुजनि, कंहिंजी नियाणी जी इज़त आबरू महफ़ूज़ हुजे। बल्कि उन अंग्रेज़ इन शइ जो एतिराफ़ इक़रार कयो त बरे सग़ीर में क़ुरान जा असरात मुसलमाननि में एतिरे क़दुरु गहरा आहिनि जो इन्हनि मुसलमाननि जे अंदरि जेको मज़हबी तबिक़ो आहे उलमाए दीन, इन्हनि उलमा वटि जेको रुपयो पैसो सोन चांदी रखनि था त महफ़ूज़ ऐं उन्हनि जो रुपयो पैसो ज़ाइ न थिए थो। अंग्रेज़ इहा ॻाल्हि एतिराफ़ ऐं इक़रार सां कई असांजे बरतानिया में अहिड़ो बाक़ीदा मुआशिरो न आहे जे हिन ख़िते ते इहो मुआशिरो आहे बराबरि मोहम्मद मुस्तफ़ा जी दीन ऐं क़ुरान पाक जी तरबियत आहे। त मुस्लमानो, अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे त हीउ उहो ख़ितो हो जंहिंजे ख़िते में अलाह सां ई क़ुरान पाक जो तालुक़ मज़बूत कयो हो। ऐं उहो ख़ितो हो जंहिं ख़िते जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत अख़लाक़ हसन महफ़ूज़ हुई, मज़बूत हुई। बुनियादी तरह सां तव्हां असां मुस्लमान हूं, ईमान आंदो आहे। ईमान जो मक़सदु छा आहे? ईमान जो मक़सदु इन हीअ आहे त इन इंसान मोमिन बाने जो अलाह सां ताल्लुक़ एतिरो त मज़बूत थिए जो ग़ैरुल्लाह जो डपु ऐं ख़ौफ़ हिन जी दिलि मां निकिरी वञे। कंहिं भितर जो, कंहिं काठीअ जो, कंहिं पीर जो, कंहिं इंसान जो, कंहिं वॾेरे जो, कंहिं चौधरी जो, कंहिं हुक्मरान जो, कंहिं इंसान जो, मख़लूक़ जो डपु ख़ौफ़ हिन जी दिलि में न हुजे। इनखे चइबो आहे ईमान। जेकॾहिं इंसान ईमान त आणे थो, कलमो त पढ़े थो, पर हो मख़लूक़ मां कंहिंजो डपु थो करे, कंहिंजी ख़ुशामद करे थो, कंहिंजी चापलूसी करे थो, मतां इहो नाराज़ थिए, मतां मुंहिंजा तालुकात ख़राबु थियनि, इहो ईमान कामिल न आहे। इनखे रस्मी मुस्लमान त चइबो, लेकिन ईमान अञा ॿी शइ। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ सां असां इंसाननि खे ताल्लुक़ हिन जे करे ज़रूरी आहे त क़ुरान शरीफ़ मोमिन जी दिलि में अलाह सां ताल्लुक़ एतिरो त मज़बूत थो करे जो हिन मुस्लमान जी दिलि में अलाह जो सिर्फ़ु ख़ौफ़ ई वेहे थो, रब खां सवाइ कंहिंजो बि ख़ौफ़ ऐं डपु नथो वेहे। इहा ख़ूबी ऐं ख़सलत क़ुरान पाक जी आहे। ॾिसो, अरब जा इंसान आहिनि, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं रसूल पैगम्बर बणिजी अचनि था त बैतुल्लाह में 360 बुत आहिनि। हर इंसान खे पंहिंजो जुदा जुदा महबूद, जुदा जुदा ख़ुदा आहे, लेकिन 1,24,000 कमो बेश सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी मुक़द्दस जमात पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत में अचे थी। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे क़ुरान जी दौलत ॾियनि था त क़ुरान उन्हनि जे दिलनि में ईमान खे, ख़ौफ़ ख़ुदा खे एतिरो त मज़बूत थो करे जो ग़ैरुल्लाह जो डपु ख़ौफ़ निकिरी थो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु मुस्लमाननि जा ख़लीफ़ा आहिनि। उन्हनि जी ख़िलाफ़त में दुनिया जे वॾनि वॾनि ताक़तवर हस्तियुनि सां मुक़ाबिला थिया। रूम ऐं फारिस, इहे दुनिया जूं वॾे में वॾियूं सल्तनतूं, सुपर पावर ताक़तूं जेके आम कंहिं रियासत ते, कंहिं इंसाननि ते नज़र ई न पवंदी। लेकिन हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु इन्हनि रियासतुनि जे मथां इस्लाम ऐं दीन खे ग़ालिब था करनि। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु कैसर और किसरा जे फुतुहात खां बाद जॾहिं शाम जे यमन जे इलाक़े जी तरफ़ रुख़ था करनि
त रूमी काफ़रनि जी फ़ौज 20 लख इंसान आहिनि। 20 लख रूम जी ताक़तवर फ़ौज है। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु सैफ़ुन मिन सुयूफ़िल्लाह, अल्लाह जे उन हीअ क़ुव्वत वारी शइ हज़रत ख़ालिद रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगोरो ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त साईं अॻियों 20 लख रूमी फ़ौज है। तहां मुझे मदीने खां मुसलमान सहाबी सगोरा घणे खां घणा मोकिलिजो, मज़बूत माण्हू मोकिलिजो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन 20 लख जे मुक़ाबिले में 20,000 मुसलमान था मोकिलनि। 20 लख जे मुक़ाबिले में 20,000 मुसलमान। ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़ालिद बिन वलीद सिपाह सालार खे फरमायो इहा मुहम्मद मुस्तफ़ा जी मुक़द्दस जमात आहे ऐं उहे मुसलमान आहिनि जिन खे अल्लाह सां ईमान जो अहिड़ो मज़बूत ताल्लुक़ आहे, क़ुरान पाक जी निस्बत ऐं ताल्लुक़ आहे। हिकु हिकु हज़ार सहाबी लख लख रूमी फ़ौज सां मुक़ाबिलो करे थो सघे। होॾां लख हुजे हेॾो 20,000 हुजे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन फरमायो ख़ालिद तूं क़ुरान सिर्फ़ नाहे पढ़ियो, क़ुरान पाक त इहो थो फरमाए कम मिन फ़िअतिन क़लीलतिन ग़लबत फ़िअतिन कसीरा, थोरी जमात घणी ते ग़ालिब थी वेंदी आहे। मुसलमान छो काफ़रनि ते ग़ालिब था थियनि? उन्हनि वटि दुनिया जा असबाब क़ुवतूं न आहिनि। अल्लाह सां ईमान वारो ताल्लुक़, क़ुरान सां निस्बत, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत, उहा ईमानी क़ुवत ऐं ताक़त क़ुरान हिननि जे दिलनि में अहिड़ी त मज़बूत थो करे जो 1,000 सहाबी 1 लख ग़ैर मुस्लिम रूमी फ़ौज ते ग़ालिब थी वेंदा। इहो अल्लाह जो क़ानून आहे। ऐं थियो बि जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम रहमतुल्लाह अलैहि सिंध खे फ़तह थो करे सन हिजरी 90 में, मोहम्मद बिन क़ासिम सां 20,000 लश्कर आहे। लेकिन मदे मुक़ाबिल जेके हिंदू उन्हनि सां सिख जंगियूं लड़नि था, सिख 20 लख आहिनि। लेकिन 20 लखनि जे मथां 20,000 जो लश्कर ग़ालिब थो थी वञे मुसलमान। एतिरो तव्हां असांखे तालीम मिली, तव्हां कॾहिं बि मायूस न थियो। तव्हां अल्लाह सां पंहिंजो ताल्लुक़ मज़बूत कयो, क़ुरान सां तव्हांजो ताल्लुक़ मज़बूत हुजे, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत तव्हां में कामिल मुकम्मल हुजे, तव्हां उम्मत मुस्लिम जी ज़िंदगी क़ुरान ऐं दीन सां वाबस्ता हुजे। जॾहिं तव्हांजी दिलि में अल्लाह सां ताल्लुक़ हूंदो, क़ुरान सां ताल्लुक़ हूंदो, तव्हां दीन इस्लाम ते मुस्तक़ीम ऐं मज़बूत हूंदा त कम मिन फ़िअतिन क़लीलतिन ग़लबत फ़िअतिन कसीरा। अल्लाह से क़ुरान मजीद में फरमायो आहे हक़ जी थोरी जमात खे मां बातिल जी घणी जमात ते फ़तह ऐं ग़लबो अता फ़रमाईंदो। ऐं इन जे करे इंसानो आहे बि हज़रत ताज महमूद अमरोटी नवर अल्लाह मरकज़ केरु आहे? उन्हनि वटि अफ़रादी क़ुवत हुई न, अल्लाह सां ताल्लुक़ हो। उहो ताज महमूद अमरोटी नवर अल्लाह मरकज़ हू अंग्रेज़ सां मुक़ाबिलो थो करे, लेकिन फ़तह ऐं कामयाबी इस्लाम खे थी, इस्लाम खे फ़तह कामयाबी थी। तंहिंजे करे इंसानो क़ुरान शरीफ़ जी बुनियादी शइ इहा आहे त मुसलमान जी दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थिए ऐं ख़ौफ़ ख़ुदा एॾी वॾी क़ुवत ऐं ताक़त आहे जेका इंसाननि में 2 ख़सलतूं पैदा कंदी। हिकिड़ी इहा ख़सलत पैदा थींदी अल्लाह जे ख़ौफ़ जे करे इंसानु गुनाह खां बची वेंदो, रब जी नाफ़रमानी खां बची वेंदो। गुनाह इंसान तॾहिं कंदो आहे जॾहिं हुनजी दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ न हूंदो आहे। कंहिं चोर खे ख़बर हुजे त मां चोरी कयां थो, परायो हक़ खावां थो, रब साईं मूंखे ॾिसे थो, रब वटि पेशी थींदी। मां ज़ुल्म कयां थो, ज़िना कयां थो, गुनाह कयां थो, बुराई कयां थो, कुफ़्र कयां थो, शिरक कयां थो, अल्लाह वटि पेशी थींदी। इन इंसान खे अल्लाह जो ख़ौफ़ न आहे, जंहिंजे करे इंसानु गुनाह थो करे। ॿी ख़सलत इहा आहे ख़ौफ़ ख़ुदा जी। ख़ौफ़ ख़ुदा सां इहा शइ हासिलु थींदी त इन मुसलमान अल्लाह जी इबादत बंदगी खां परे न वेंदो। इन इंसान खे निमाज़ जी तौफ़ीक़ तॾहिं थींदी जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो। इनखे क़ुरान पाक पढ़ण जी तॾहिं तौफ़ीक़ थींदी जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो। इनखे मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत शरीयत मुतहर जी इत्तिबा पैरवी तॾहिं थींदी जॾहिं ख़ौफ़ ख़ुदा हूंदो। तंहिंजे करे इंसान 2 कम कंदो आहे, या गुनाह जा कम या नेकी जा कम, या त कुफ़्र कंदो, शिरक कंदो, ज़िना कंदो, शराब पींदो, खून कंदो, चोरी कंदो, बुराइयूं कंदो, बेहया थींदो,
या इंसान नेक ईमान आणींदो, दीदार बणंदो, कुरान पढ़ंदो, ज़िक्र कंदो, सोहणी ज़िंदगी गुज़ारींदो, अखलाक़ हसन पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा ईंदी त गुनाहनि खां बचण बि अल्लाह जो ख़ौफ़ आहे ऐं नेकी जी तौफ़ीक़ बि अल्लाह जे ख़ौफ़ सां आहे। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ इंसान जी दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ मज़बूत थो करे ऐं पैदा थो करे। हज़रत अब्दुल्लाह बिन मुतरिफ़ रज़ियल्लाहु अन्हु सहाबी चए थो मां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में आयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नफ़िली नमाज़ पिया पढ़नि ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ुरान पढ़ण जे दौरान सीने मुबारक मां अल्लाह जे ख़ौफ़ जे करे रोअण जो एतिरो आवाज़ पियो अचे जो सहाबी फरमाए थो जे देगिड़ी बाहि ते पई हूंदी आहे उन में पाणी टच कंदो आहे। ईअं हज़रत अब्दुल्लाह बिन मुतरिफ़ रज़ियल्लाहु अन्हु सहाबी थो फरमाए हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक मां क़ुरान जे तिलावत जे दौरान अल्लाह जे ख़ौफ़ जो आवाज़ पियो अचे, गिरियो ऐं रोअण जो आवाज़ पियो आहे। इंसानो त दीन इस्लाम वॾे में वॾी शइ आहे। ॿी शइ इहा आहे त मुस्लमान जी इंसान जी ज़िंदगी अदल ऐं मुसावात जी हुजे, मुआशरे में अदल इंसाफ़ हुजे। छो हिन वक़्त में फितनो फ़साद आहे।